नशर फिरोज़ तालीम खाते में म्यूज़िक टीचर ला IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर आर्डर मिलण बावजूद 2 सालनि खां पोस्टिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब नशर फिरोज़ आॾो ॻाए वॼाए एहतिजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जिन जी अॻवानी में फ़क़ीर एजाज़ ख़ासकरी सदाकत वसलो मुर्क महबूब ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन्हनि चयो त तालीम खाते में म्यूज़िक टीचर लाइ घुरियल कोर्स करण बाद IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर त जारी कया विया, पर 2 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद पोस्टिंग ऑर्डर न ॾिना विया। सरदार शाह असां फ़नकारनि सां बि फ़नकारी करे पियो, जेका ज़्यादती आहे। हुन चयो त असां लगातार एहतिजाज पिणु करे रहिया आहियूं, पर केरु बि नोटिस नथो वठे, जंहिं सबबु परेशानी में मुब्तला थी विया आहियूं। हुन चयो त असां फ़नकारनि पंहिंजा बाजा ढोलकियूं खपाए 3 महीना म्यूज़िक कोर्स करे टेस्ट बि पास कई, पर हाणे बहाना बणाए असांखे पोस्टिंग ऑर्डर नथा जारी कया वञनि। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते टेस्ट पास करे मेरिट ते ऑफर आर्डर हासिल कंदड़ म्यूज़िक टीचर्स खे पोस्टिंग ऑर्डर जारी करे परेशानी खां बचायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।